चाल चाल सभिनि जो। अॼु चालीहे साहिब जो यानो ॾींहुं आहे। छा तव्हांखे भगत जे कल्चर जे बारे में ख़बर आहे त अॼु जे ॾींहं जी शुरूआत में सुबुह जो तैयार थी अॼु नओं बाबा सूट पातो नओं कॉट सेट पातो, ऑफिस में थोरो कमकार करे पोइ दोस्तनि सां चांहि जी चुस्की हईंसि। पोइ त तव्हांखे ख़बर आहे झूलण जे मंदर लाइ निकितासीं। खुलिया साईं कंवर राम जा कुंवर खणी हलियो बाग खुलिया साईं कंवर राम जा। दिया पैसे में पन त भरे, दिया पैसे में पन त भरे, भूखा ॾींदो हलियो राम नाम जा। भगत सिंधी लोक कला जो हिकु इम्पोर्टेंट पार्ट आहे। जेके बीह करे ॻाईंदा आहिनि उन्हनि खे भगत चइबो आहे, जेके वेही करे ॻाईंदा आहिनि उन्हनि खे चौकी चइबो आहे। भगत जामो पाईंदा आहिनि। भगत कंवरराम साहिब बि जामो पाईंदा हुया। भगत कंवरराम साहिब जे आवाज़ में एतिरो चमत्कार हुयो, हुननि मोअल ॿार खे जीअरो कयो। भगत कल्चर हाणे जाम पुठिते थी वियो आहे। मां तव्हांखे चवंदुसि तव्हां पंहिंजे घर जी शादी मुराद में हिननि खे घुरायो ऐं हिननि खां आसीस वठो। लाल साईं जे जोत जा दर्शन करे, अखो पाए, लाल साईं खां आसीस वठी, लाल साईं जो प्रसाद खाधो। तव्हां सभिनी खे निमाणी वेंदी, जेॾी महिल बि लाल साईं जे मंदर में अचो पंहिंजो मथो ढके अचो ऐं कमेंट में जय झूलेलाल पक लिखिजो। खुलिया साईं कंवर राम जा।